नहमदु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हस्ब मामूल यौमिया मसाइल एतिकाफ़ जो अॼु 7 दर्स आहे ऐं एतिकाफ़ जा जंहिंमें मसाइल बयान कया था वञनि जेके ज़रूरी रोज़मर्रा जी ज़िंदगी में मुसलमाननि मोमिननि खे उन जी ॼाण जी इंतिहाई ज़रूरत आहे। सभ खां पहिरियों मसइलो आहे त मोतकिफ़ मर्द जंहिं मस्जिद में एतिकाफ़ करे थो उहा मस्जिद जी पूरी जॻह जंहिं जॻह ते चाहे रही सघे थो, सुम्ही सघे थो, खाई सघे थो, उन जे लाइ मस्जिद जे अंदरि एतिकाफ़ जे लाइ जेका जॻह मुक़ररु कई थी वञे राति या ॾींहं जे वक़्तु उन खां ॿाहिरि ॿी जॻह ते बि सुम्ही सघे थो, वेही सघे थो। अलबत्ता मस्जिद खां ॿाहिरि वञण या सुम्हण जी इजाज़त न आहे। ॿाहिरि वेंदो त उन सां एतिकाफ़ फ़ासिद थी वेंदो। औरतुनि खे एतिकाफ़ जी जॻह मां सिर्फ़ तबई हाजत पाखाना या पेशाब जे लाइ या निमाज़ ऐं तिलावत जे लाइ, वज़ू करण जे लाइ या गुस्ल वाजिब करण जे लाइ, गुस्ल जे लाइ मुतय्यना जॻह खां निकिरी करे ॿाहिरि वञण जी इजाज़त आहे। उन खां अलावा ॿिए कम सां थोरो बि ॿाहिरि औरत वेंदी त उन जो एतिकाफ़ फ़ासिद थी वेंदो। जेकॾहिं मुड़ुस खे खाधो ॾियणु या ॿारनि खे सफ़ाई सुथराई करण जे लाइ मजबूरन ॿाहिरि वेंदी त बि एतिकाफ़ फ़ासिद थी वेंदो। कई शदीद ज़रूरत या नागहानी हादसा मुसीबत जे करे एतिकाफ़ जी मख़सूस जॻह खां ॿाहिरि वेंदी, मसलन का ॿार खे बाह में सड़न जो को ख़तरो महसूस थिए थो या खूह में किरण जो को अंदेशो आहे त उनखे बचाइण जे लाइ एतिकाफ़ जी मख़सूस जॻहनि खां ॿाहिरि निकिरी वई औरत त एतिकाफ़ फ़ासिद थी वेंदो। अलबत्ता उन सां उन ते इहो गुनाह कोन थींदो। एतिकाफ़ जा 3 क़िस्म आहिनि। हिकु आहे एतिकाफ़ वाजिब, ॿियो आहे एतिकाफ़ मसनून, टियों आहे एतिकाफ़ मुस्तहब। एतिकाफ़ जी क़ज़ा कॾहिं लाज़िम थींदी आहे? एतिकाफ़ जी क़ज़ा उन वक़्तु लाज़िम थींदी आहे जॾहिं माण्हू में क़ज़ा करण जी कुदरत हुजे। मसलन बीमार थी वियो हो या अहिड़ो उज़ुर उनखे लाइक़ थी वियो हो जंहिंजे करे रोज़ो न पियो रखी सघे ऐं मस्जिद में टिकी न पियो सघे त इन हालत ऐं इन सूरत में क़ज़ा वाजिब न थींदी। जॾहिं सिहत याब थी वञे, रोज़े रखण जहिड़ो थी वञे त पोइ उनखे क़ज़ा लाज़िम थी वेंदी। उन सां गॾोगॾु एतिकाफ़ जा ॿिया कुझु मसाइल आहिनि। एतिकाफ़ जे लाइ मस्जिद मोतकिफ़ जे लाइ ज़रूरी आहे। हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा रहिमहुल्लाह वटि मसनून ऐं वाजिब एतिकाफ़ में वेहण जे लाइ अहिड़ी मस्जिद जो हुजणु ज़रूरी आहे जंहिंमें 5 वक़्तनि जी निमाज़ बाक़ाइदा जमात सां थींदी हुजे। जंहिं मस्जिद में 3 वक़्त या 4 वक़्त जी बाक़ाइदा जमात थींदी आहे, कहीं 1 वक़्त जी जमात नथी थिए त अहिड़ी मस्जिद में हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा रहिमहुल्लाह वटि वाजिब ऐं मसनून एतिकाफ़ दुरुस्त न थींदो, सिर्फ़ नफ़ली एतिकाफ़ थी सघंदो। अलबत्ता इमाम अबू यूसुफ़ रहिमहुल्लाह ऐं इमाम मोहम्मद रहिमहुल्लाह वटि मस्जिद में जमात सां निमाज़ थिए थी या नथी थिए, ॿिन्ही सूरतुनि में उन्हनि वटि एतिकाफ़ दुरुस्त आहे। लिहाज़ा जिथे 5 वक़्त निमाज़नि खे जमात सां अदा कयो थो वञे उते जमात न हुजण वारी मस्जिद में एतिकाफ़ जे लाइ न वेहे, ऐं जिथे जमात वारी मस्जिद न मिले उते साहिबैन जे मसलक जे मुताबिक़ अहिड़ी मस्जिद में एतिकाफ़ जे लाइ वेही सघिजे थो। मर्द जे लाइ हर क़िस्म जे एतिकाफ़ जे लाइ मस्जिद जो हुजणु ज़रूरी आहे ऐं जेकॾहिं मर्द घर में एतिकाफ़ कंदो त उन जो एतिकाफ़ दुरुस्त न थींदो ऐं औरत घर में एतिकाफ़ जे लाइ वेंदी, मस्जिद में न। ये कुछ एतिकाफ़ जा ज़रूरी मसाइल हुया।
त सामाईन मुकर्रम इन्हनि मसाइल खे पाण बि ॿुधनि, ॿियनि ताईं बि इन खे शेयर कनि, इन जामिया जे फेसबुक पेज खे फॉलो बि कनि, यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब बि कनि, ताकी हर रोज़ाना जे बुनियाद ते जेके मसाइल जा दर्स ॾिना था वञनि उन्हनि खां वधि में वधि इस्तिफ़ादो मुमकिन थी सघे। घणी दर दुआ आहे त अल्लाह ताला पंहिंजी बारगाह में क़बूल मक़बूल मंज़ूर फरमाए। आमीन।